सिंधी समाज जा सुप्रसिद्ध हास्य कलाकार परमानंद प्यासी पालमपुर वारा आया मथुरा में। जी हाँ, भगवान श्री कृष्ण जी नगरी में आया परमानंद प्यासी। ऐं हुननि छा चयो, किथे रुकिया ऐं ॿियो छा हो कार्यक्रम, सॼी जानकारी लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। प्रसिद्ध सिंधी हास्य कलाकार परमानंद प्यासी पालनपुर वारा हिकु ॾींहं लाइ मथुरा आया। हुननि खां हिते मथुरा में मथुरा जे प्रमुख सिंधी जननि मुलाक़ात भी कई। भैया इसका इंजन बिगड़ गया, क्या बोलता है? जी हाँ, तो अब ये भी दूसरा इंजन मुंबई से आएगा, वो इस गाड़ी को उठाएगा, फिर गाड़ी आगे जाएगा। सदा सभिनि खे खिलाइण वारा कलाकार परमानंद प्यासी गुजरात खां हिकु ॾींहं जी निजी यात्रा ते मथुरा आया, पंहिंजे मित्र जे घर। काके जी उम्र 75 साल, वो चंडो मुंहिंजा फेरा पाए मूंसां शादी कंदो छा? फेरी मेरी फेटी छो आई आहे? मां टेंशन में अलॻि ख्याल पिया थियनि जो लॻे थो। सिंधी जनरल पंचायत मथुरा जे संगठन मंत्री सुदामा खत्री जे निवास स्थान ते हूअ रुकिया। हिन मौक़े ते हुननि पूरे परिवार खे न केवल पंहिंजा अनुभव ॿुधाया, बल्कि पंहिंजे चिर परिचित अंदाज में चुटकुला ॿुधाए करे सभिनि खे घणेई खिलायो। सिंधी कलाकार खां मिलण विया सिंधी जनरल पंचायत मथुरा जा वरिष्ठ उपाध्यक्ष रामचंद खत्री, महामंत्री बसंत कुमार मंगलानी, कोषाध्यक्ष जितेंद्र लालवानी, संगठन मंत्री सुदामा लाल खत्री, गोपाल लालवानी आदिन द्वारा हास्य कलाकार परमानंद प्यासी जो शॉल दुपट्टो उॾाए करे स्वागत सत्कार कयो वियो ऐं खुली करे ॻाल्हियूं भी कयूं। हुननि खां हास्य प्रसंग ॿुधी सभी गदगद थी विया। परमानंद प्यासी जी हीअ संक्षिप्त यात्रा हुई। हुननि आश्वासन ॾिनो कि तव्हां 6 ते जल्द ई मथुरा में वॾो प्रोग्राम कंदासीं। अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।